जुतियूं गंढींदो आ हुन जे दिल में मदीने वारे यार जो प्यारा दिल में ख्याल थो करे त जुतियूं गंढींदे गंढींदे कुछ पैसा गड कयां जडे काफिला मुझे महबूब मदीने वारे घोट जे दरबार ते वञन त उन सां गॾिजी मां बि वञी हज करे अचां। जुतियूं गंढे थो जेके पैसा मिलन था बचड़न जी खिदमत करे थोड़ा थोड़ा टारींदो थो वञे। उहा घड़ी अचे वई हिन जो सामान तैयार थी वियो आ। काफिले वारन के चवे तो अदा जडे भी मुझे महबूब जे मुल्क ते हज जे ला हलो त मूंखे भी दसिजो त मां भी तव्हां सां गॾु हज ते हलां। दोस्तन चयो अदा हा खुदा जी कुदरत ओए हाजी सगोरा आया अचे हिन के चयो हज ते हल रोई ॾिने चेंदा मां कोन थो हलां। हाजी सगोरा हलिया विया उते हज वारन हज पढ़ियो। हिकिड़ो अल्लाह जो कामिल वली हज करण खां बाद में मुराकबो करे वेही रहियो चेतो मुंहिंजा सुहिणा करीम रब कंहिंजो कंहिंजो हज कबूल पियो। अल्लाह जे तरफ़ खां हुन फ़कीर जे मथां ऐलान थो थिए त सभ खां पहिरीं हिकिड़े अहिड़े शख्स जो मां रब हज कबूल कयो आहे जेको हज ते आयो बि नाहे। गौर त कर ईमान वारा तव्हां सां कहिड़े तरफ़ वञी रहिया आहियूं। अल्लाह ताला जे तरफ़ खां उनके इल्हाम थियो आहे त मां अल्लाह हिक अहिड़े शख्स जो हज पहिरीं कबूल कयो आहे जेको हज ते आयो बि नाहे। उन शख्स अल्लाह जे नेक बाने दुआ घुरी त मुंहिंजा करीम रब उन पंहिंजे प्यारे बाने जी मूंखे ज़ियारत करा उन जो मूंखे पतो ॿुधा। हुनखे उते मुंहिंजा दोस्त दौराने मुराकबा सॼो पस मंज़र आॾो थो अचे ॾिसे थो त यमन या शाम जो मुल्क उते हिकिड़ो ग़रीब आहे जेको जुतियूं गंढे रहियो। तस्वीर पंहिंजे ज़हन में महफूज तो रखे। काफिला कटींदे अचे उन मुल्क में पहुतो आ उन गलीअ खे पंहिंजे ज़हन में रखियो थई अचे जो ॾिसे तवा के हिकिड़ो ग़रीब शख्स आहे जेको जुतियूं थो गंढे हुन जे चेहरे ॾे निहारी तवा के उहो ई चेहरो आहे जेको करीम रब जंहिंजी मूंखे काबे जे अंदर ज़ियारत कराई आहे। उन ॾे निहारे चवे थो म्या तोखे लख मुबारकूं चई साईं छाजू मुबारकूं चई म्या तुंहिंजो अल्लाह हज कबूल कयो आहे। वो फकीर हिन ॾे निहारे चवे थो साईं मां हिन साल हज ते कोन वञी सघियो हां वरी इंशाअल्लाह ॿिए साल वेंदुसि। फकीर चयसि त म्या तोखे लख लख मुबारकूं वेठो त पंहिंजे घर में हई पर करीम रब तुंहिंजो हज कबूल करे छॾियो आहे। रात जो टाइम थियो आहे मानी आई आहे। वो फकीर चवेस तो त मानी न खाईंदुसि मूंखे ॿुधा तो कहिड़ो अमल कयो जंहिं अमल जे करे सुहिणे करीम रब तुंहिंजो घर वेठे हज कबूल कयो। हाणे उन राज़ तो पर्दो खजे थो उस मोची तो चवे त मां हज जे लाइ सामान तैयार कयो। काफिले वारन के चयुनि जॾहिं काफिलो खणी अचो त मां भी तव्हां सां गॾु हलंदुमि। अञा काफिले वारा कोन आया मुंहिंजी घरवारी पेट सां हुई हामिला हुई। पाड़े में हिकिड़ो घर हो उन मां गोश्त जे दाग जी खुशबू आई। मुंहिंजे ज़ाल मूंखे चयो त मूंखे गोश्त जी भाॼी वठी ॾे। मां पंहिंजे पुट खे मोकिलियो। पाड़े जे माईअ बेवह औरत ही भाॼी न ॾिनी। आख़िर मूं दर ठड़काए चयो अल्लाह जी बानी भाॼीअ जो ज़रूरत ॾे। उन औरत रोई चयो अदा हीअ भाॼी त गोश्त जी चाढ़ी तम पर असां जे लाइ हलाल आहे तुंहिंजे लाइ तुंहिंजे बच्चन जे लाइ हराम आहे। ची हैरत में पइजी वियुसि। उन औरत खां पुछुमि भाॼी बि रधी अथई तूं बि मुस्लमान मां बि मुस्लमान तुंहिंजे लाइ हलाल तुंहिंजे बच्चन जे लाइ हलाल मुंहिंजे बच्चन जे लाइ मुंहिंजे लाइ हराम कीअं। जीअं दा इन करे जो तोखे ख़बर आहे त मुंहिंजो मुड़ुस गुज़ारे वियो आहे घर में का शइ कान बची। हिकिड़ो वेलो बच्चा बुखिया रहिया ॿियो वेलो बच्चा बुखिया रहिया। आख़िरकार दुनिया के सवाल न कयूं छो त अल्लाह ताला मुझे हाल के दिसी रहो हो। छो त अल्लाह फरमाए तो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़सिम मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात
वबशिर साबिरीन। मुझो अल्लाह फरमाए थो बाना मां आज़माईंदो आं कंहिंखे घणी दौलत ॾेई आज़माईंदो आं, कंहिंखे बुखू ॾेई आज़माईंदो आं, कंहिंखे घणो औलाद ॾेई आज़माईंदो आं, कंहिंखे माल मिल्कियत ॾेई आज़माईंदो आं, पर अल्लाह फरमाए थो ख़ुशख़बरी मां अल्लाह जे तरफ़ खां उन्हनि जे लाइ हूंदी आहे जेके ॾुखनि जे टाइम ते सब्र खां कमु वठंदा आहिनि। चवे थी अदा पंहिंजे रब खे रोई सवाल कयमि त मुंहिंजा मौला तूं ॾिसी पे थो त मुंहिंजा बचड़ा बुखिया आहिनि, मां बि बुखी आहियां, तुंहिंजे हूंदे कंहिं ॿिए खे सवाल कयां मौला सवाल कान कंदसि। पर मां हुयसि जॾहिं ॾिठुमि त बच्चनि जी बुख मूंखां नथी सही थिए, पोइ गॾु मोल ॾिठुमि, पोइ राति जे अंधेरे में काती खणी वञने मोल गॾह जो गोश्त कपे आई हां। रब खे चयमि त मुंहिंजा मौला हाणे जेकॾहिं तूं नथो ॾी त इहो हल हराम बि मुंहिंजे लाइ मुंहिंजे बच्चनि जे लाइ हलाला, दुनिया जे आॾो मां हथ कान टंगींदसि। लतीफ़ सरकार दाह करे चयो जे लीलाए मलही जे लीला ए मलही पुण लीला ए आसिरो मलाहे जो सजणो सबा जो घणो सदड़ा थो करी रड़ियूं थो करी दाहूं थो करी, पर ॾिसी तो त मुझे करीम रब खां जवाब नथो मिले, कम नथो थिए, तॾहिं बि मायूस नथी छो त मुझो करीम रब तुझे हिकड़े हिकड़े सद खे ॿुधी रहियो आ। औरत चवे थी त अदा बस पो उहो मोल गॾह जो गोश्त खणी पचायो थम, हाणे इहो दाग कयो थम, खुशबू आई आ, तूं आयो हुई, ॿुधाए त मां मोल गोश्त गॾह जो तोखे ॾियां। वो अल्लाह जो बानो चवेस तो दी हिकड़ो मिनट बीह, उन जो ने मल घर में आयो आ, अल्लाह जे वली खे सॼी कहानी पे थो ॿुधाए। चवे तो दा मोटी आयस घर में, जेतिरो बि मदीने पाक जे वञण लाइ समर गॾु कयो हुम, सब जो सब खयुम, पंहिंजे करीम रब ॾे निगाह करे चयुमि मौला ही सब मूं गॾु कयो त तुंहिंजो काबे जो दीदार कयां, तुंहिंजे महबूब जे गुंबज़े खज़रा जो दीदार कयां, पर मुंहिंजा मौला तुंहिंजी मखलूक बुख में पई हुजे, मां काबे जा दीदार कंदो वतां, मुंहिंजा मौला इहो कॾहिं बि मूंखे क़बूल न आहे, पहिरीं मुंहिंजो ही खैर कबूल कर, वरी जे मौला ॾिनई त ॿियो दफ़ो तुंहिंजे काबे जो दीदार कंदुसि। वो सब कुछ खणी करे उन यतीम बेवह औरत खे ॾिनुमि, चईंसि त हिकिड़ी ख़बर तोखे बि मुंहिंजे ख़ुदा खे अदा उन खे ॾेई सब्र कयुमि, माण्हुनि जा ताना सठमि, काफ़िले वारनि जा ताना सठमि, जीअं माण्हू ताना पिया ॾियनि त कंजूस ऐं हज ते नथो हली, रोई राति जो चवां पियो मुंहिंजा मौला दुनिया वारनि खे त मुंहिंजे हाल जी ख़बर कान्हे, पर करीम रब तूं मुंहिंजे हाल खां वाक़िफ़ आहीं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ एॾो वॾो सवाब आहे कंहिं बुखायल खे, कंहिं ॾुखायल खे, कंहिं बेवह यतीम औरत खे ॾियण, ऐं मियां हे राति ॾींहं गॾु करणु, 50,000 थी विया, 60 थियनि, 60 थी विया, लख थिए, ए मियां अल्लाह फरमाए थो वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ह, तबाही ऐं बर्बादी आहे उन्हनि शख़्सनि जे लाइ जेके गिला था कनि या बोहतान था ॾियनि, वरी तबाही बर्बादी उन्हनि शख़्सनि जे लाइ अल्लज़ी जमा मालन व अद्ददहू, जेके राति ॾींहं दौलत गॾु कंदा वञनि, ॻणींदा वञनि त ही घणा थिया, ही घणा थिया, ही घणा थिया। रब जी ज़ात फरमाए थी बाना इहे राति ॾींहं गॾु कंदो वेंदे, गॾु कंदो वेंदे, पर जेकॾहिं मिसकीननि ग़रीबनि यतीमनि बेवाहनि खे न ॾिनई, उन्हनि जी पर घोर न लधई, त रब फरमाए थो पोइ मूं अल्लाह जो क़ुरान ॿुध त क़यामत में मां अल्लाह तोखे कहिड़ी सज़ा ॾींदो। अल्लाह फरमाए तो यौम युहमा अलैहा, अल्लाह अल्लाह, ऐं दौलत खे गॾु करण वारा
ज़कात न ॾियण वारा, ओ मिस्कीनन ऐं गरीबन जी सार न लहण वारा, ओ यतीमन ऐं बेवह औरतुन जी ख़बर चार न रहण वारा। कुरान अल्लाह जो ॿुधो त रब छा थो चवई, इहा दौलत तुंहिंजे लाइ केॾो वबाल थींदी। अल्लाह फरमाए थो